वफाकी काबीना पाकिस्तान में गैर कानूनी तरसियल अफगान शहरनि के क़याम में वाद की मंजूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब वफाकी काबीना पारां 13 लख गैर कानूनी मुहाजिरनि के मुल्क में ईंदड़ महीने मार्च ताईं तरसाइण की मंजूरी ॾिनी वई। अफगानिस्तान बाबत कोऑर्डिनेशन सेल जे सिफारिश ते गैर कानूनी तरसियल अफगाननि के रहण जो फ़ैसिलो कयो। चूंडुनि के हवाले से इंतजाम मुकम्मल कया विया आहिनि। सिक्योरिटी के 3 हिस्सनि में विरहायो वियो आहे। पहिरें हिस्से में पुलिस, ॿिए हिस्से में रेंजर्स ऐं एफसी फर्ज़ अंजाम ॾींदी। 3 हिस्से में पाक फौज क्विक रिस्पॉन्स ते हूंदी। सुदसमा वारे निगरां वफाकी वज़ीर मुर्तज़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं शफ़ाफ़ इलेक्शन लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया पिया वञनि। पाकिस्तान जी दुनिया जी 5वीं वॾी जमहूरियत आहे। मुल्क में जमहूरियत जो तसलसल जारी आहे। आम चूंडुनि में बाक़ी 5 ॾींहं मुल्क में चूंड चहचटो चोट ते जलसन रैलियुनि कार्नर गॾिजाणियुनि ऐं अवामी मेड़ाक जो सिलसिलो जारी। पीपी चेयरमैन अॼु थरपारकर ऐं मीरपुर ख़ासि ज़िलनि जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मंझंदि जो छाछरो जे स्पोर्ट्स ग्राउंड में, शाम जो मीरपुर ख़ास जे गामा स्टेडियम में जलसन के ख़िताब कंदो। आसवा भुट्टो ज़रदारी सखर में रैलीअ जी क़यादत कंदी। मुस्लिम लीग नून जो सियासी ताक़त जो मुज़ाहिरो गुजरांवाला में थींदो। जलसे के नवाज शरीफ ऐं मरियम नवाज खिताब कंदा। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान लकी मरवत में जलसो कंदो। महंगाई के मारियल अवाम के बिजली जो झटको। बिजली ₹4.56 फी यूनिट महांगी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली दिसंबर के फ्यूल प्राइस एडजस्टमेंट की मद में कई वई। वापेदारनि ते 39 अरब 80 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ी बार पवंदो। वाद के इलेक्ट्रिक ऐं लाइफ लाइन वापेदारनि ते लागू न थींदी। PTI बानी ऐं बुशरा बीबी जी गैर शरही निकाह वारे केस जो फ़ैसिलो महफूज़। सीनियर सिविल जज कुदरतुल्लाह मंझंदि जो फ़ैसिलो ॿुधाईंदो। PTI ऐं बुशरा बीबी 342 जो बयान भी अदालत आॾो रिकॉर्ड करायो। PTI बानी के वकील शाहिदन खां आॾी पुछा मुकम्मल करे वरिती। ख़राब मौसम ऐं ऑपरेशनल सबबनि जे करे मुल्क जूं 7 उॾामूं मुअत्तल। सिविल एविएशन ज़रियनि मूजिब ऑपरेशनल सबबनि जे करे इस्लामाबाद खां लंदन वेंदड़ ब्रिटिश एयरोज़ जी उॾाम शेड्यूल खां 24 कलाक देर सां अॼु सुबुह 7 वॻे रवानी थी। कोयटा खां दुबई जी उॾाम बि गुज़िरियल 22 कलाकनि खां देर जो शिकार। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। थधि में वाद बिजली जो निज़ाम डावाडोल। फसलन के नुक़सान जो अंदेशो। कशमोर जोही रतो देरो अगड़ा सिजावल जिणे जो फरीदाबाद सीता रोड में मींहुं पियो। बटीदन दोदापुर नवाजतोई कुंभ पक्काचांग वाधी में ऐं भर पासे में बरसात पई। बुछेरी ठारूशाह दरिया खान मरी कुबो सईद खान गोसपुर कोट लालू ऐं ॿियनि शहरनि में भी मींहुं। कणक मटर सरहद तोड़े ॿियनि फसलनि के नुक़सान जो ख़दशो। कराची जिला के बल्दिया टाउन में रेंजर्स ऐं पुलिस की कार्रवाई। स्मगलिंग में मुलविस 3 जवाबदार गिरफ्तार। हथियार ऐं एम्यूनेशन मंशियात ऐं मोटरसाइकिल हथ। रेंजर्स तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदारनि में नवीद अहमद उर्फ मामू, रफ़ीउल्लाह ऐं गुलाम नबी शामिल। ऐं गंबट भरिसां महबूब करोड़ो थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो। जुड़तू हुजण जो इंकशाफ। पुलिस एहलकार मुक़ाबले के वाइको करे छॾियो। थाणे ते मुक़ाबले वारी ॾींहुं ड्यूटी ते मौजूद संतरी मुनवर वेहलियम जी ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल वारी वीडियो धरती TV हथ करे वरिती। वीडियो में एहलकार मुनवर वेहलियम चई रहियो आहे त पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल मोहम्मद यूसुफ नारे जो समेत 5 जवाबदार मुंहिंजी तहवील में हुआ। 2 जवाबदारनि मोहम्मद यूसुफ नारे जो ऐं अब्दुल रशीद नारे जो के SHO पंहिंजे कमरे में घुरायो। मोहम्मद यूसुफ नारे जो के खणी वञी मारे वाक़े के मुक़ाबलो ॼाणाए वियो। मारिजी वियल यूसुफ नारे जे वारसनि जी SSP खैरपुर समीउल्लाह सुमरो सां मुलाक़ात। सिराज लाशारी या अब्दुल कुदूस कलवर खां जांच जो मुतालबो।